कुछ ॾींहं अॻु जनीवा में गॾियल क़ौमुनि जी AI फॉर गुड ग्लोबल समिट में इंसाननि जहिड़नि कुझु जदीद रोबोट्स जे पैनल जी गॾिजाणी कोठाई वई, जिते AI जे पैनल पंहिंजी कारकर्दगीअ बाबति गॾिजाणीअ खे आगाही ॾिनी। रोबोट्स जे इतमाद मौजूद माण्हुनि खे नारा हणाए छॾिया। गॾिजाणी में AI रोबोट्स जी इंकशाफ कंदड़ दावा इंतिहाई हैरान कंदड़ ऐं ख़तरनाक आहे। रोबोट्स जो चवणो हो त अञा ताईं असां इंसानी जज़्बनि ते सुठे नमूने गिरफ़्त नाहियूं आणे सघिया, पर असां दुनिया खे इंसाननि खां बहितर हलाए सघूं था। AI रोबोट्स जे मुताबिक़ असां वटि साॻा तासुब या जज़्बा नाहिनि, जेके कॾहिं कॾहिं फ़ैसिला साज़ीअ खे कमज़ोर या ख़राब करे सघनि था ऐं बहितरीन फ़ैसिला साज़ीअ लाइ डेटा जे वॾे मिक़दार ते तेज़ीअ सां अमल करे सघनि था। उन करे असांजा फ़ैसिला गैर जज़्बाती ऐं ठोस आहिनि। रोबोट्स चयो त आर्टिफिशियल इंटेलिजेंस अणधुरी डेटा मुहैया करे सघे थी, जॾहिं त इंसान बहितर फ़ैसिलनि जे लाइ जज़्बाती ज़ियानत ऐं तख़लीक़ी सलाहियतूं फराहम कंदा आहिनि। रोबोट्स वधीक चयो त इंसान ऐं AI रोबोट्स गॾिजी अहम अज़ीम मक़सद हासिल करे सघनि था। उन मौके ते ITU जे सदर डोरेन बोगडान मार्टिन ख़बरदार कयो त ही जदीद टेक्नोलॉजी हिकु खौफ़नाक मंज़रनामे में ख़त्म थी सघे थी, जंहिंसां लखें नौकरियूं ज़ाया थी सघनि थियूं, जॾहिं त जज़्बाती फ़ैसिला न करण सां दुनिया जो अमुन बि ख़तरे में पइजी सघे थो। रोबोट्स जे एतबार बाबति सवाल जो जवाब ॾींदे AI रोबोट्स चयो त एतमाद हासिल कयो वेंदो आहे, ॾिनो नाहे वेंदो। शफ़ाफ़ियत ज़रिए एतमाद पैदा करणु ज़रूरी आहे।